وأزواجه وبارك وسلم عليه. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح يا فتاح. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. اللهم ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا يا إنك أنت التواب الرحيم. اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وأصحابه أجمعين برحمتك يا رب. الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومرجعنا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. من يطع الله والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا.
صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. मुअज़्ज़िज़ सामीन हज़रात, बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां तव्हां सां अॼु अल्लाह पाक जल जलालहू अमन वारो जे कलाम पाक ॿुधण, सोने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हदीसूं ॿुधण, अल्लाह जे हबीब जी नात सिफ़त सना, अल्लाह वारनि जो शान ॿुधण जे लाइ गॾु थिया आहियूं। हिन महफ़िल में हिन जाइ ते हिन खां अॻु में बि कई दफ़ा तव्हांजी असांजी मुलाक़ात थींदी रही आहे। ज़िंदगी आहे त वरी बि इंसान कंहिं न कंहिं बहाने कॾहिं न कॾहिं अची थो वञे। अॼोके ॾिहाड़े ते तव्हांजे असांजे तक़दीर में इहा ॻाल्हि लिखियल हुई त पाण हिन ॾिहाड़े ते हिन जाइ ते हिकिड़ो दफ़ो वरी गॾु थींदासूं। अल्लाह पाक असांखे नेकी जो मौक़ो नसीब फरमायो आहे। नेक इरादो तव्हां करे आया आहियो, ही त तव्हांजो हिकिड़ो अमल आहे जो तव्हां ॻोठां निकिता आहियो, कारोबार छॾियो अथव, जलसे में अची वेठा आहियो, पर जेकॾहिं रुॻो तव्हां नियत कयो हा ऐं पहुची न सघो हा त बि तव्हांखे अल्लाह तबारक व तआला जलसे जे अचण जो सवाबु ॾिए हा। अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, नियतुल मर्इ खैरुम मिन अमलिही। इंसान हिकिड़ो अमल कंदो आहे, पर जेकॾहिं अमल नथो करे, रुगो अमल करण जी नेक नियत करे थो त मां इंशा अल्लाह ताला हे नेक कम कंदुसि, तब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त उनखे उन नियत जो उन अमल जो मुकम्मिल सवाब मिलंदो। मिसाल, हज तमाम वॾो सवाब आहे। महबूबनि जी हदीस पाक आहे त हाजी जॾहिं हज ते वेंदो आहे त उन्ही खे इहो करणु खपे, उन्ही हज वारे अरफात वारे ॾिहाड़े, बरकत वारे ॾिहाड़े जी बरकत एतिरी आहे अल्लाह साईं उन बाने जा गुनाह बख़्शींदो आहे ऐं उनखे ईअं पाक कंदो आहे ॼण त माउ जे पेटां अॼु ॼाओ। पर हाणे तव्हांखे ख़बर आहे त उन हज जे लाइ केतिरी तकलीफ़ करणी थी पवे। माण्हू पैसा जमा कराईंदो आहे, घर छॾींदो आहे, बचनि खां मोकिलाईंदो आहे, सफ़र कंदो आहे, कमल वक़्त ते मानी मिले, कमल न मिले, टाइम ते निंड थिए, कमल न थिए, सफ़र जा धिका धोणा थाबा, वॾी वॾी मेहनत खां पोइ पहुचे, उते तमामु घणी तकलीफ़ आहे, रश आहे, तवाफ़ में रश आहे, सफ़ा मरवे ते रश आहे, मिना वञे उते रश आहे, मुज़दलिफ़े वञे, अरफात वञे रश आहे, ॾाढी तकलीफ़ आहे। असांजे मुल्क जा आम करे पोड़ा पोड़ा हज ते वेंदा आहिनि, पर हक़ीक़त इहा अथव त हज ते जवानी में वञे त उते हलण में, घुमण में मज़ो अचेसि, इबादत करण में लुत्फ़ अचे,
हाणे इहा वॾी तकलीफ़ आहे। उन खां पोइ हज थिए थो, लाखों रुपया ख़र्च थियनि था, पोइ वरी मोटी थो अचे। हाणे जॾहिं मोटी आयो त अल्लाह जे हबीब फरमायो त हाणे अॻिते ख़ुदा करे हाजी सुधरी हले, बाक़ी पोयों दफ़्तर धोई मुंहिंजो जो साफ़ पाक करे छॾियो। ईअं ख़ुदा हुनखे पाक कंदो आहे ॼण त माउ जे पेटां ॼाओ आहे। जेको माउ जे पेट खां ॿार ॼमंदो आहे सो गुनाह कोन कंदो आहे। हाणे इहो आहे हज, जंहिंजो नतीजो पर हिकिड़ो ग़रीब आहे, मिस्कीन आहे, हज ते नथो पहुची सघे। सची दिलि सां इरादो करे थो त मूंखे जेकर ॾोकड़ थी आया, पैसा मिलिया, मूंखे तौफ़ीक़ थी त इंशा अल्लाह ताला मां हज ते ज़रूर वेंदुसि, नियत कई। पर मरण घड़ी ताईं वञी कोन सघियो। मुस्तफ़ा फरमाइनि था उनखे नियत जे सवाब में हज जेतिरो ई सवाब मिलंदो। पाण यार फ़ाइदे में हो, घाटे में न हो। जो हबीबन जे सदके में अल्लाह पाक तव्हां ते असां ते एॾो करम कयो आहे। उन हबीब जा पाण उम्मती आहियूं जंहिं महबूब जे सदके में अल्लाह साईं असांजो कचायूं पकायूं ढके मुस्तफ़ा जे सदके असांजा ऐब नथो उघाड़े पियो। थोरे अमल ते, मामूली अमल ते या नियत ते अल्लाह ताला तमाम वॾो अजर ऐं सवाब थो अता फरमाए। मुंहिंजा दोस्त, तव्हां त माशाअल्लाह आया आहियो, नियत कान कई अथव बल्कि पहुता आहियो, नेकी जी महफ़िल में आया आहियो, अल्लाह जो क़ुरान ॿुधो था ऐं नियत तव्हांजी बि इहा ई आहे त इंशा अल्लाह ताला अल्लाह साईं जो क़ुरान जीअं फरमाईंदो, महबूब साईं जेका शइ जाइज़ चवंदो उनखे जाइज़ चवंदासीं, नाजाइज़ उनखे नाजाइज़ चवंदासीं, जंहिंखे महबूब हिलाल चवंदो उहा हिलाल मञींदासीं, जेका महबूब हराम चवंदो उन खां पासो कंदासीं। इंशा अल्लाह ताला ही तव्हांजो अचण, हिन ॻोठ में वेहण अल्लाह सी पंहिंजे दरबार में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाईंदो। मूंखे दोस्तनि ॿुधायो त असां जलसे जो उनवान रखियो आहे शान हज़रत अली। दिलि ठरी पई, चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ अली अहले सुन्नत जो इमाम, अली मुर्तज़ा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जॾहिं हिजरत कई त हिजरत खां पोइ हुज़ूर करीम अलैहिस्सलाम मदीने खां मक्के खां मदीने आया त मुहाजिर हुज़ूर साईं सां जेके गॾिजी आया या बाद में आया, उन्हनि जो मक्के शरीफ़ वारनि मुहाजिरनि जो मदीने में को मिट माइट वाक़िफ़ हुयो ई। मक्के वारनि जो हसब नसब असुल नस्ल खानदान ज़ात कबीलो ॿियो, मदीने वारनि जो हसब नसब कबीलो खानदान विचाई ॿियो, को जोड़ कोन हो। बस इहो जोड़ हुयो त जेके मक्के खां आया उहे भी मुसलमान हा, मदीने वारा जन मुस्तफ़ा के घुरायो उहे भी मुसलमान हा। इस्लामी जोड़ हुयो, बाकी मिट्री माइट्री वारो को जोड़ कोन हो। जेके मुहाजिर हा उहे वीचारा परेशान रहण लगा। को भाव छॾे आयो हो, को पीउ छॾे आयो हो, को चाचो छॾे आयो हो, को मामो छॾे आयो हो, कंहिं पंहिंजो पुटु छॾियो हो। एतिरे क़दुरु बि हो त के अहिड़ा माण्हू आ जेके ज़ालूं छॾे रसूलुल्लाह जे पुठियां हली आया। वॾी कुर्बानी। माई चयो त मां मुसलमान न थींदसि, मां पंहिंजो अपन जो मज़हब न छॾींदसि। मुड़ुसनि खे चयो तूं मज़हब नथी छॾी, मां रसूलुल्लाह खे नथो छॾियां। भावर विया, दोस्त विया, मामा विया, चाचा विया, बिरादर वई, सभु छॾे आया। मके मां मदीने आया ऐं पंधु बि को वेझो त कोन हो, 450 किलोमीटर जो पंधु हो। माइटी त कान ही, पर को सुञाणू बि कोन हो। पोइ मदनी शरीफ में अचण खां बाद में जेके मके पाक जा मुहाजिर से परेशान रहण लगा, परेशान।
मिट्टी काने, माइटी काने, बिरादर काने, दुख में, गम में, गर्मी में, सर्दी में भाव भाव के कम ॾींदो आहे, भाव भाव के उधार ॾींदो आहे, भाव भाव जी मदद कंदो आहे, भाव भाव सां साथ ॾींदो आहे। हाणे हिते त को आहे कोन केरु साथ ॾे। मुझे अल्लाह पाक जे हुकुम सां महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मक्के ऐं मदीने वारनि जी मुआखात कायम कई। अरबी जो लफ्ज़ मां माना तव्हांखे ॿुधायां थो। मुआखात जो मतलब छा आहे त अल्लाह जो मशवरो हो, हुकुम हो नबी पाक अलैहिस्सलाम खे त तूं मुंहिंजा सोना ईअं कर, हिकिड़ो मुहाजिर हिकिड़ो अंसारी मदीने वारो उनखे तूं चओ त तव्हां ॿई पाण में भाइर आहियो। सभिनी खे मुहाजिरनि खे जे 100 मुहाजिर आहिनि त 100 अंसार चूंड, उनखे मुहाजिरनि मां हिकिड़े हिकिड़े खे हिकिड़े हिकिड़े जो भाउ बणा ऐं उन अंसारी खे चओ जे भाउ खे रहाइबो आहे तीअं हुनखे पंहिंजे घर वञी रहाए। अल्लाह जे हबीब जो फैसलो थियो, केर थो इनकार करे। उनजी जेका कुर्बानी आहे सा अजीब कुर्बानी आहे। उहे अंसार सभु जंहिंखे नबी पाक उनजो भाउ बणायो उनखे घर वठी आयो। घर वठी कीअं था, हे मुंहिंजा 4 एकड़ बनी आहे, 2 एकड़ तुंहिंजा 2 एकड़ मुंहिंजा। हे मुंहिंजा 2 खूह आहिनि, हिकिड़ो खूह तुंहिंजो हिकिड़ो खूह मुंहिंजो। अदा हे मुंहिंजा 2 घर आहिनि, उन मां हिकिड़े घर में तूं रह, ॿिए घर में मां रहां। हत्ता हिकिड़े सहाबी त एतिरी बि कुर्बानी ॾिनी, हदीस पाक में लिखियो पियो आहे त सहाबी खे वठी आयो अंसारी, मुहाजिर भाउ खे थो चवे मूंखे 2 ज़ालूं आहिनि, 2 ज़ालुनि मां तूं जंहिंखे पसंदि करी त मां उनखे तलाक ॾियां, इद्दत गुज़ारे तूं हुन सां वञी शादी कर। इन खां वधीक ॿी कहिड़ी कुर्बानी हूंदी आहे। माण्हू नंग ते सिर वठाईंदो आहे, माण्हू झेड़ा कंदा आहिनि, मुजादा फसाद थींदा आहिनि, नंगा वधी बसैलो हूंदो आहे। पर सहाबी चवे थो त शरीयत जे कानून मुताबिक़ 2 ज़ालूं मुंहिंजूं आहिनि, हाणे 2 मां हिकिड़ी तोखे ॾियां, उन्ही खे मां वरी तलाक ॾियां, उहा वांदी थिए, इद्दत गुज़ारे, उहा मां तोखे परणायां, तूं शादी कर। छो त तूं मके में मके खां हिते अकेलो आयो आहे, तूं अकेलो न हुज, तुंहिंजो घर अल्लाह आबाद करे। उन सहाबी चयो सदा तुझी मेहरबानी, तुझा एहसान, तुझा कुर्ब, तोखे लख शाबसूं हुजनि, पर मां अंधो लालची आहियां जो लालच करे तोखां मां का शइ घुरां। बस तूं मुंहिंजो भाउ आहे, रुगो मूंखे बाज़ार में वठी हल, मूंखे ॿुधाए त मंडी काथे आहे, वापार काथे थींदो आहे। अलाह मूंखे हथ ॾिना आहिनि, पेर ॾिना आहिनि, महिनत करे मां पंहिंजो घर पाणी आबाद कंदो। हुन जी कुर्बानी खे बि सलाम आहे और हुन शख्स खे बि सलाम आहे। चए थो त लालच कोन थो कयां, त मुफ़्त में शइ मिले थी, न मुफ़्त खोरी मूंखे न खपे, मेहनत कंदुसि, मज़दूरी कंदुसि। अल्लाह हथ ॾिना आहिनि, पेर ॾिना आहिनि। हुन वञी कमायो, वञी शादी कयईं ऐं कुझु अरसे खां बाद में उहो शख़्स वरी मदीने में तमामु वॾो मालदार थी वियो। हाणे मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अची वई त हिकिड़ो मुहाजिर, हिकिड़ो अंसार, हिकिड़ो मुहाजिर, हिकिड़ो अंसार। मुआखात माना भाईचारो। हुज़ूर हिक ॿिए खे उन्हनि जो भाउ बणायो, उहे सभु पंहिंजा पाण में भाउ थिया। हाणे जॾहिं सभु कंहिंजा नबी पाक अलैहिस्सलाम नाला खया त फलाणो फलाणे जो भाउ, फलाणो फलाणे जो भाउ, फलाणो फलाणे जो भाउ, त शाम जे टाइम ते मौला अली मुश्किल कुशा रसूलुल्लाह जे दरबार में आयो। सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहब्बत से ज़ोर से सल्लल्लाहु रसूल अल्लाह
अलैहिस्सलाम जी ज़ात फरमाता लिमाज़ा तबकी या अली ओ मुझा प्यारा भाव अली ने खबर तू छो थो रोई छो तो मुस्तफा वट पहुतो तो रोंदो आहे सुभान अल्लाह किया पहुतो लिमाज़ा तबकी या अली ऐ अली तू छो थो रोई अल्लाह जे हबीब करीम के अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह तू भी मुहाजरा मां भी मुहाजरा हां ब्या ब मोजा भावर मुहाजरा आहिनि मदीने वारा रहा को सब अंसार आहिनि अवा फलाणो फलाणे जो भाव बनायो आ फलाणो फलाणे जो भाव बनायो आ हिकड़ो मुहाजरा ॿियो अंसारी आ अवा सभिनी मुहाजरनि खे अंसारनि सां गॾे भाव बनाए छॾियो आ ऐ मुझा प्यारा हबीब पर मां ॾिसां थो त तव्हां मुंहिंजो कंहिं खे भाव कोन बणायो अली साईं जो मुतालबो कहिड़ो त मूंखे बि कंहिं अंसारीअ जो चओ चओ कंहिं अंसारी जो कंहिं मुंहिंजो तव्हां नालो कोन खयो आहे या तव्हां खां विसरी वियो वा या तव्हां ॼाणी वाणी कयो वा सबब जी मूंखे ख़बर कान्हे का पर मुंहिंजे रूबरू मां ॾिठो आहे त फलाणे मुहाजिर खे फलाणे जो तव्हां भाउ बणायो वा फलाणे खे फलाणे जो फलाणे खे फलाणे जो मां बि मुहाजिर आहियां अंसार बि घणाई वेठा आहियां या रसूल अल्लाह तव्हां ॿियनि खे हिक ॿिए जो भाउ बणायो आहे मूंखे तव्हां ॿिए कंहिं जो भाउ छो न बणायो आहे मुखे जरा दुख थी पियो आहे मूंखे बि कंहिं अंसारीअ जो भाउ बणायो हा जमल मुंहिंजे हबीब करीम जे आॾो अलीउल मुर्तज़ा इहा ॻाल्हि कई आहे त शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे नबी पाक भाकुर पाए चवनि था या अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरते मां मोहम्मद तो के बे जो भाव छो बनाया तू तमा मोहम्मद करीम जो दुनिया में भी भाव आ त आखिरत में भी मुझो भाव छा फरमायो दुनिया में भी तू मुझो भाव आ आखिरत में भी तो मुझो भाव मुझा दोस्तों अजीजो मुझा भा मुसलमान गौर जो मकाम आ सहाबा किराम जो यो तसव्वुरी कोन हो त असां तो नबी पाक जा भाउर आहियूं हालांकि अली सौट भी आ भाव भी आ पर अली मुरीद आ नबी करीम जो उन मुरीदी जे करे भाइटी वारी ॻाल्हि ॾे सोच ई कोन पियो चवे पियो जे ही आऊं ते ही तब बानी बारो चल जी हुज्जत हो त पुनल सामू कमीनी के ही असल आर्य जाम जे पल आऊं पे हू जा पा इन पेरन में तह जुतिया ना जे ही हाणे विसारे वेही तन के चिन खे आऊं की रहा मुस्तफा साहब भाईटी जी दावा कह सहाबी कई कर चो सुभान अल्लाह अञा सौट मुझा दोस्त अजीज अञा हेठ जी ॻाल्हि हा पर चाचो आ मुस्तफा उन जो भाइटियो आ चाचे जो नालो हजरत अब्बास आ नबी करीम अलैहिस्सलाम जे वालिद खां बि उम्र में वॾो आ हजरत अब्दुल्लाह जो वॾो भाउ आ नबी पाक जो चाचो आ पर जमल मुसलमान थियो आ ओ हजरत अब्बास भी इए कोन चवंदो हो भाइटा मोहम्मद इए चवंदो मुंहिंजा सोना मोहम्मद मां तुंहिंजो गुलाम आ तूं मुंहिंजो आका आहीं छो त हबीबन सां
मिट्री महबूब करीम अलैहिस्सलाम असा हुज्जत नबी करीम अलैहिस्सलाम असा भाई पी सहाबा जो नस्ल को न हो मसलक न हो उहे नबी करीम के पंहिंजो आका तस्लीम कंदा हा मुंहिंजो मुर्शिद समझंदा हा अल्लाह जो हबीब ऐं नबी समझंदा हा पर यहाँ नबी साईं जी शफ़क़त ही जो वरी पंहिंजे गुलामन के पंहिंजो भाव चवंदो हो। हज़रत नबी पाक अलैहिस्सलाम अली से के फरमा प्यारा अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरत तू मुझो हिन दुनिया में भी भाव आखिरत में भी तो मुझो भाव हिते भी तोसा मुझी भाईपी आ क़यामत में भी तुझी मुसा भाईपी हुंदी पर कदहीं भी हदीस मां साबित कोने मां दावा सा तो चवा हजरत नबी करीम अलैहिस्सलाम जे खिदमत में मदीने में 10 साल पोइ अली गड रहो आ मक्के वाली जिंदगी खणी छड्यो अज मदीने में हुजूर चवे तो अंत अखी तू मुझो भाव आ इन्ही का पो 10 साल कदहीं भी अली रसूलुल्लाह के अदा कोन चयो जदहीं भी चवंदो हो अली अर्ज़ कंदो हो फिदाका अबी व उम्मी या रसूल अल्लाह ओ मुझा प्यारा मुस्तफा तोता मुझो अब्बो अम्मा कुर्बान हुजे ॾाढे सुभान अल्लाह फिदाका अन्का अबी व उम्मी या रसूल अल्लाह ऐ अल्लाह जा प्यारा रसूल मुझो अब्बो भी तोता कुर्बान हुजे अम्मड़ भी कुर्बान हुजे तो कुर्ब करे मुखे पांजो भाव सजो आ या तुझो वड़ो आ तुझी मेहरबानी आ पर मां अली तो के भाव न तो समझा मां मोहम्मद करीम तो के अल्लाह जो आखिरी नबी तो समझा दोस्तों अजीजो महबूब करीम अलैहिस्सलाम उसन तहां जे इन इलाके जो को बुजुर्ग हुजे को अहलुल्लाह हुजे को आलिम हुजे या भला सियासी माण्हू वॾो माण्हू हुजे एमपीए हुजे एमएनए हुजे वॾो माण्हू हुजे ओ तव्हां जे ॻोठ वारनि खे अबा ख़ुदा बख्श गिरोही जी ॻोठ वारा मां तव्हां जो खादिम आहियां मां तव्हां जो यार तव्हां जो गुलाम आहियां तव्हां जो खादिम आहियां पोइ तव्हां छा चवंदसि ओ खादिम अब साईं वॾी महिरबानी पोढ़न के पोढ़न जो क़दुरु ॿियनि खे कहिड़ो आहे ये जवान वेठा इनखे ख़बर न पई पोढ़े खे पोढ़े जो क़दुरु पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अब तव्हां उन्ही खे छा चवंदा खादिम साहब अरे खादिम छो तो पाण जो चवे तो पाण छा तो चवे तव्हांजो खादिम आहियां अबा मां तव्हांजो खादिम आहियां अबा इनखे वेहार चाचा वे मेहरबानी को थोरे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो ऐं तव्हां वटि 12 महीने ईंदा आहियो पोइ अलाए ग़लती कंदा आहियूं अलाए ठीकु कंदा आहियूं त पोइ ॿुधो न 2 टे ॻाल्हियूं तवज्जो हेॾे कयो हे ॻाल्हियूं छॾे ॾियो पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझा दोस्त हू पान चवे मां खादिम आहियां मां गुलाम आहियां मां तव्हांजो नौकर आहियां पर उनखे गुलाम कोन चइबो ईअं चइबो त हुन जो वड़ो आहे जो हू पाण गुलामी ॾिए थो पर असांजो वॾो आहे असांजो चङो आहे असांजो मोतबर आहे असांजे पाड़े जो आहे मुंहिंजा दोस्त असांजो फर्ज़ आहे त उनखे वॾो सम्झूं हू भली चवे त मां गुलाम आहियां मुंहिंजो हबीब जेकॾहिं चवे त प्यारा अली मां तो जो भाव आहियां दुनिया में भी भाव आहियां
अली सही मां तो जो आखिरत में भी भाव आया या मुझे रसूल करीम अलैहिस्सलाम जी शफकत ऐं मेहरबानी आ पर अली उल मुर्तजा सजी जिंदगी में कदे मुझे नबी के भाव को न सजो एॾे निहारियो तव्हांजे इल्म में ॻाल्हि हुजणु खपे तव्हांखे मालूम हुजणु खपे पढ़िया लिखिया आहियो अदा पियो खां भाव जो शान मथे या भाव खां पीउ जो शान मथे ॾाढे अबे जो शान मथे आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बा बरकात हिकिड़े सहाबी के फरमाइन था ओ मुझा सहाबी चे लब्बैक या रसूल अल्लाह मां मोहम्मद करीम तो के हिकिड़ी सुठी ॻाल्हि ॿुधायां चे क़िबला महिरबानी करे ॿुधायो पाण फरमाइन था मां तुंहिंजे लाइ दुआ घुरे पीउ तुंहिंजे लाइ दुआ घुरे या ॿिन्ही मां को हिकिड़ो दुआ घुरे या मां घुरे या पीउ घुरे या ॿई तुंहिंजे लाइ दुआ घुरन उन दुआ में एतिरो पावर आ उन दुआ में एतिरो असर आ जो 4 पीढ़ियूं तोखे दुआ लॻंदी अहिड़ियूं पीढ़ियूं तोखे लॻंदी तुंहिंजे पुट खे लॻंदी तुंहिंजे पोटे खे लॻंदी तुंहिंजे पड़ पोटे खे लॻंदी चओ सुभान अल्लाह माना सरकार फरमान था मां वही पीउ जी दुआ 4 पीढ़ियुनि ताईं असर कंदी आ तंहिंजे करे पंहिंजे मां वही पीउ खे न रजाइजा मां वही पीउ जी ख़िदमत कजा अल्लाह सही कुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई ला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा मां वही पीउ सां धड़के सां न ॻाल्हाइजो मां ऐं पीउ खे उफ भी न चइजो वकुल्लहुमा क़ौलन करीमा जॾहिं मां ऐं पीउ सां ॻाल्हायो त उन सां नरम नरम ॻाल्हाइजो शफ़क़त वारो ॻाल्हाइजो अदब वारो ॻाल्हाइजो महबूब करीम जी हदीस पाक आहे जंहिंमें पाण फरमाइनि था जेकॾहिं माउ ऐं पीउ ज़ुल्म करे तुंहिंजो माल मिल्कियत तोखां खसनि जेको तो कमायो आहे उन में पीउ जो हिसो ई कोन्हे को महिनत तो कई आहे कमायो तो आहे अबो तुंहिंजे माल में तसर्रुफ़ करे तो मुस्तफा फरमान था उनके जायज़ ये न तो चई सके अबा तो मुखे तो कोन्हो मां पाण कमायो आ अबा हे मुंहिंजी मिल्कियत आ मां पाण कमाई आ नौकरी ही मुंहिंजी उन मां मूं ठाही आ मेहनत मजदूरी मूं कई आ तो मुखे बनी जो भितर भी कोन ॾिनो हो हे मूं ठाहियो आ पर इमामुल अंबिया जंहिं ते कलमो पढ़ियो थी वो रसूलुल्लाह फरमाए थो तुंहिंजो माउ ऐं पीउ तुंहिंजी मिल्कियत घर मां खणनि ॿिए जी खणिजे त गुनाह आ पर जे औलाद जी खणे त मुस्तफा फरमाए मां उनखे जाइज़ करार ॾेई छॾियो अफसोस इहो आहे जो असां अबे अम्मा खे विसारे छॾियो माउ ऐं पीउ जा हक़ असांखे यादि न आहिनि मुस्लमान असांजो नौजवान तबिको पंहिंजे वालिदैन जो एहतराम अदब नथा कनि पिया मुंहिंजा भाउ खपे असां पंहिंजे अबे अम्मा जी ख़िदमत कयूं एहतराम कयूं दुआऊं वठूं हबीबन छा फरमायो माउ ऐं पीउ जी दुआ तोखे 4 पीढ़ियूं असर कंदी त मालूम थियो त भाउ खां शान पीउ जो मथे आहे कंहिंजो मथे आहे अबो सभिनि खां मथे चओ सुभान अल्लाह अल्लाह से नबी पाक जे दरबार जो अदब तो सेखारे मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन बुधी चयो मता मुझे मोहम्मद करीम के अब्बो समझो या अब्बे जेतरी इज्जत जो भली अब्बे जो शान वड्डो आ अब्बो एहतराम जो लायक आ पर मुस्तफा के अब्बो भी न चइजो छो त मोहम्मद तव्हां मां कहीं जो अब्बो कोन्हे छाहे वलाकिन रसूलुल्लाह ओ अल्लाह जो रसूला व खातमन नबिय्यीन मुस्तफा के नबूवत मां अल्लाह खत्म करे छॾिया कुरान पाक असांखे ॿुधा त अब्बो न समझो अली बि कुरान पढ़ियल हो चो सुभान अल्लाह ॾाढे चो सुभान अल्लाह
शेर खुदा रदी अल्लाह ताला अन्हु के हुजूर अच्छा चयो अंत अखी फिद दुनिया वल आखिरह। अली तू मुझो दुनिया में भी भाव आखिरत में भी भाव अरे नबी पाक उनके भाव सजो पर अली इए कदे न चयो त सही तू मुझो भाव अली से सदाई चवंदो मोजा तू मुझो आका है। क्योंकि माण्हू वरी समझदा ना है चवंदा ना बा जरी नबी सही चयो त तू मुझो भाव त पो भाव छो न नबी करीम खुद चो अंत अखी फिद दुनिया वल आखिरह दुनिया में आखिरत में तू मुझो भाव नबी चयो त पो भाव न असा सुन्नत जमात कदी इनकार कयो चो सुभान अल्लाह। कदे अब्दुल रहीम जे जुबान का इनकार बुधो तो कदे के मौलाना हाजी मोहम्मद इदरीस जे जुबान का इनकार बुधो तो कहां जे लाड़काने में खोड़ मौलवी साहब बैठा न कहीं मौलवी इनकार कयो केड़े सुन्नी इनकार कयो जो अली मुर्तजा जे भाई पी जे ला तू असा के तो चई अली त नबी भाव चयो बस भाव तो चयो पर इनकार कयो पर भाव तो चयो पर चाचा चिबड़ा समझ भी त सही हेडे हारे माता के समझाया इंशाअल्लाह ताला तवा के समझ में अचे भाव जी धीअ के छा चइबो आ गलायो ॾाढे गलायो भाव जी धीअ के छा चइबो आ वरी भी भाइटी तवा का पुछा तो भाइटी सा निकाह जायज आ अदा भाव जी धीअ छा थी भाइटी उन भाइटी सा निकाह शरीयत में हराम आ चओ नाजायज़ मनवा हाने मां तवा का पुछा तो फातिमा तो ज़हरा केरा हसनैन जी अम्मा केरा मुझा दोस्तों हसन हुसैन जी अम्मा मुझे महबूब करीम अलैहिस्सलाम जी न्याणिया जय मां हजरत अली मुर्तजा के या औलाद थिया अली सही जी घर वारिया रसूलुल्लाह जी न्याणिया मुझा अदा जे कने तू भाव ते जोर थोड़ी त पो मुझा भाव हुआ भाई पी बी किस्म जी आ ही भाई पी बी किस्म जी आ जे हकीकी भाव जी गाल हो जे हा त फातिमा तो ज़हरा के मुस्तफा अली जे निकाह में देई कोन हा चवे हा त मां तो जो भाव आया फातिमा तो ज़हरा तो जी भाईटिया तो सा निकाह कोन थींदो पर मुस्तफा फरमाइन था अली फातिमा तो के मु परणाईया पर उन जो हुक्म सतन आसमान खां मथां आयो आ किथा आयो आ ॾाढे ॻाल्हायो किथा आयो आ तुझी मुझी शादी थे तो गोठ में सलाह मशवरो थींदो तुझी मुझी शादी थे तो बिरादर घुराईंदा आहियूं तुझो मुझो निकाह थे तो मामा चाचा सौट घुराईंदा आहियूं तुझो मुझो निकाह थे तो सावरारो राज अजीज घुराए मशवरो कंदा आहियूं बाबा हे सिटऊं था ही छोकरी फलाणे छोकरे के ॾियूं था तव्हां भाइरनि जो कहिड़ो मशवरो आहे पर वाह अली तुझो शान तुझो खातून जन्नत सां निकाह थो थे फैसलो अल्लाह जी जात अर्श ते थो करे जिब्रील के थो मोकले जिब्रील वन्यो वनी मुझे मोहम्मद करीम के चो तो क्वार फातिमा जेड़ी हुजे तो घोट अली जड़ो हुजे यो अली जो शान आ यो जो अली जो अली जो शान आ छो त खातून जन्नत भी शानदार आ त अली मुर्तजा भी शानदार आ उन शानदारन जो फैसलो भी शानदार नमूने सा थियो आ मां नशाना था थियो आ उनन जे शादी जो सिलसिलो जमीन ते तय कोन थियो आ सतन अर्शन का मथे फैसलो थियो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जोर से सल्लल्लाहु महबूब अली मुर्तजा सा भाई की गंढी आ
उहा ज़ाहिरी दुनिया वारी भाई पी कान हुई। पाण फरमाए तो मुझो दुनिया में भी भाव आ, आखिरत में भी भाव आ। इहा भाई पी रूहानी केड़ी ये हिकड़े मुहाजिर खे बे अंसार जो रूहानी भाव सजो वियो। ऐं तव्हां असां खे भी कुरान में फरमायो अल्लाह से इन्नमल मुमिनून इख्वतुन, तव्हां बिरोही माशर के पिताफी हूंदा, के चांडिया हूंदा, के मुजादा सुरहा हूंदा, के केर हूंदा, मूंखे ज़ातन जी ख़बर कान्हेगा, पर तव्हां पंहिंजा पाण में बहैसियत मुसलमान जे अल्लाह ताला फरमाए थो इन्नमल मुमिनून इख्वतुन, जन भी मुझे मिठे मोहम्मद करीम ते कलमो पढ़ियो आहे से पंहिंजा पाण में भाइर आहिनि। चाहन पाण में या भाई पी ज़ाहिरी दुनिया वारी नाहे, या रूहानी भाई पी आ। ऐं इहा अहिड़ी भाई पी आ जो दुनिया जे सभिनी भाई पिन खां मथां हो आ। ऐं इहो शर्फ कंहिंखे मिलियो आहे। हिकिड़ो मुहाजिर भाव आ, ॿियो अंसार भाव आ, पर अलीअ जो शान आ। मुस्तफ़ा ख़ाली मुहाजिर कोन्हे, मुस्तफ़ा सैयदुल मुहाजिरीन आ। छाहे ॾाढो जो छाहे सैयदुल मुहाजिरीन, जन भी हिजरत कई उहे सब मुहाजिर, हिजरत करण वारा सब मुहाजिर, पर मुस्तफ़ा उनी सभिनी हिजरत करण वारनि जो सरताज आ। छो त नबी पाक जे इक्तिदा में जीअं मुदादा जमात नमाज़ पुठियां पढ़ंदी आ, पेश इमाम मुसल्ले ते हूंदो आ, त इमाम जो शान मथे हूंदो आ। रसूलुल्लाह फरमाइनि था हिजरत तव्हां मुंहिंजे कढ कई आ, मां तव्हां जो इमाम आया, तव्हां मुंहिंजा जमाती आयो। मुस्तफ़ा सैयदुल मुहाजिरीन, चओ छाहे मुस्तफ़ा, ॾाढे चओ मुस्तफ़ा सैयदुल मुहाजिरीन आ। मुंहिंजा दोस्त हिकिड़ो सैयदुल मुहाजिरीन भाव आ, ॿियो वरी ख़ाली मुहाजिर आ हज़रत अली, जेको नबी पाक अलैहिस्सलाम सां गॾु हिजरत भाव थो बणिजे पियो। उन मुंहिंजे प्यारे अलीअ जो शान ॿुध, ईमान पंहिंजो ठार ऐं ताज़ो कर। मूंखे ख़बर कान्हे का हे महीनो हज़रत अली जे न को ॼमण जो आ न को वफ़ात जो आ। हमेशह कानून इहो हूंदो आ त कानून में जलसो रखबो आ त तारीख़ुनि जो ख़्यालु कबो आ। तारीख़ुनि जो कहिड़ो जो महीनो आ, उन हिसाब सां तारीख़ रखिजे। पर हे हज़रत अली जे न को ॼमण जो महीनो न को वफ़ात जो, पर साईं सईद वारनि सच चयो त शाने अली, पर मां सम्झी वियुसि इन्ही जे करे त हिननि जो इहो ख़्यालु आहे त तव्हां जे मुल्क में माण्हू चवनि था त अब्दुर्रहीम अली खे नाहे मञी, इहो थोरो मूंते कयो, हिननि मूंते थोरो कयो। बाबा इहो थी सघे थो जो हिकिड़ो सुन्नत जमायत जो माण्हू हुजे, सुन्नत जमायत जा त घणा, पर मां रुगो सुन्नी कोन आहियां, मां त क़ादरी आहियां। क़ादरीयम क़ादरीयम नारया अब्दुल क़ादिर मी ज़नम। मुंहिंजा दोस्त दी त मुंहिंजे त ज़ुबान ते 24 कलाक हूंदो आहे या दस्तगीर। सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। ऐं तोखे ख़बर आहे त अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फैज़ वारो सिलसिलो जेको आहे, मुंहिंजा दोस्तो इमाम हसन वटि आयो आहे, इमाम हुसैन वटि आयो आहे, इमाम ज़ैनुल आबिदीन वटि आयो आहे, इमाम मोहम्मद बाक़र वटि आयो आहे, इमाम जाफ़र सादिक वटि आयो आहे, उन खां पोइ इमाम काज़िम वटि आयो आहे, उन खां बाद में हलंदो हलंदो फैज़ सिधो हज़रत अब्दुल क़ादिर जीलानी वटि आयो आहे। ऐं इहो फैज़ जो सिलसिलो, अलीअ जे फैज़ जो सिलसिलो क़यामत ताईं हलंदो। जेके नक्शबंदी था सॾाइनि, असां नक्शबंदी आहियूं, उन नक्शबंदन खे खपे ॿुधनि मुंहिंजी ॻाल्हि। नक्शबंदी में मुंहिंजा भाउ रहनि, पर इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी जेको नक्शबंदन जो सरताज आहे, मुंहिंजो बि सरताज आहे।
उन्हीं पांजे मकतूब शरीफ में लिखो आ इमाम रब्बानी रहमतुल्लाह ने फरमाया था रसूलुल्लाह का बाद फैज फिरी गिरी अहल बैतन में आयो अहल बैतन का फिरी अची फैज अब्दुल कादिर जीलानी वटायो हाने क़यामत ताईं जंहिंखे भी फैज मिलंदो तंहिंखे सोने दस्तगीर जे दर तां मिलंदो थी सके तो मुरीद हो जा अली जो वरी अब्दुल रहीम वरी अली जी तारीफ न करे अली न वणेस माण्हू चवंदासीं मां मुको बिरोही तो कोन आया मां को शर तो कोन आया मां को सींदड़ो तो कोन आया मां को चांडियो तो कोन आया मां अली जी औलाद अबे जी तारीफ कंदुस मतलब मां को मां सैयद आया था तो मां अली जी तारीफ छो कया मां भी खणे चयो तू अली तारीफ तो करी जो औलाद तडी तो करी ऐ मां भला त आया त शर अली जी गुलाम आया औलाद कोन पो मुते हक ही कोने त मां तारीफ के ओ अदा समझ न हसब जी तारीफा न नसब जी तारीफा न कहीं कौम जी तारीफा न अबे जी तारीफा खुदा को खैर करे को अबू जहल जी औलाद जी अबू जहल तारीफ कदो जा जे अब्बे जी तारीफ रूबरू अब्बे जी तारीफ तो के अब्बे जी तारीफ करनी आ त को अबू जहल जी औलाद दुनिया में होंदी को उहे अबू जहल जी तारीफ कर हिते न को अब्बो न को अम्मा हिते ॾिसणो आ ईमान खे छा के ॾिसणो आ अली असां जो ईमान सुभान अल्लाह चओ अली असां जो मोजो त हे अकीदो ॿुधी छॾियो अली इमाम मनस्तो व मनम गुलाम अली 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 इमाम मनस्तो व मनम गुलाम अली हजार जान गिरामी फिदाए नामे अली अली मुझो इमाम मां अली सही जो गुलाम आया मु जड़े अदना गुलाम खादिम जी हिकड़ी जान चाहे जेकने हजार जानियो हुजन त शेर खुदा अली मुर्तजा जे नाले दा कुर्बान करे छजा अली से छो न वणंदो असा के मां त हिक दफो न चयो होंदो तमा मुझो हजारे कैसेटू हल अमान कैसेट मां बुधो मां त चवंदो आया अज भी चवा थो त जेकने के के ईमान ॾिसणो आ त मुझो ईमान केतरो आ माण्हू दांगी वठंदो आ दांगी तकंदो आ भगल त काने दिलो वठंदो आ छुड़काईंदो आ पर मुल्क में फिर जूं आयूं दिल आई विया पर दांगी त अथव न भले कुछ भी थे पर दांगी घर में होंदी उहा टके जी दांगी वठबी आ त ठुड़काए वठबी आ त भगल त कान्हे कुंभार मथे में त नथो हणे खुदा जो कसम आ जेकॾहिं कंहिंखे ईमान ठुड़काए ॾिसणो आ त मुंह में आहे या नाहे उन जी कसवती उन जो सबूत मुस्तफा जे अहल बैत जी मोहब्बत आ जंहिंजे सीने में नबी जे बचड़न जो इश्क अली सा प्यारा हसन सा प्यारा हुसैन सा प्यारा खातून जन्नत सा प्यारा पर रुगो हसन हुसैन न क़यामत ताईं जंहिंजो भी नबी पाक जे बचड़न सा प्यारा उनखे मुबारक आ ओहो मुंहिंजा दोस्त मोमिन आ पर जे हुन जे दिल में अहल बैत जी मोहब्बत नाहे त हुन जे ईमान में शक आ चो हुन जे ईमान में असा जो त अकीदो आ तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का सुभान अल्लाह आड़े सुभान अल्लाह तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तो है ऐने नूर तेरा सब घराना नूर का तो है ऐने नूर तेरा सब घराना नूर का सुबह तैबा में हुई बटता है बाड़ा नूर का
सदका लेने नूर का, आया है तारा नूर का। खुली चो सुभान अल्लाह। मुझे हजरत शाह फरमाया, अली तुम जो दुनिया में भी भाव आखिरत में भी भाव। अली से जो अखिन जे गोड़न जो दरिया अञा अञा वधीक वहण लगो। अगारो आयो पे अखियूं आलियूं हूं, अगारो आयो पे त अखिन में लुड़क हा। जब नबी पाक फरमास था अंत अखी फिद दुनिया वल आखिरह, प्यारा अली तो मुझो दुनिया में भी भावा आखिरत में भी भावा। तो शेरे खुदा जे अखिन जो दरिया हो जो बंद टुटी पियो आ, सावण जे मींह मां वांगुरु अली साईं जे सुहारी मां पानी वहे पियो। मुस्तफा फरमान था दे खबर ती अगारो रुनुस पे अफसोस जे करे, हाणे रोवां तो खुशी जे करे। अगारो अफसोस हो तो मां कहो भाव को न बणियो आहियां, पर हाणे रोवां तो खुशीअ में, छो तो खुशीअ में भी इंसान खे रोवण ईंदो आहे। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मां मुस्तफा तुंहिंजे महिरबानियुनि ते ख़ुशि आहियां, तो मूंते कुर्ब कया आहिनि। कहीं सहाबीअ जी औलाद खे मुस्तफा पंहिंजी औलाद कोन सॼो आहे, अलीअ जी औलाद खे जेका फातिमतु ज़हरा मां थे उनखे मुस्तफा पंहिंजी औलाद सॼो आहे। हालांकि अली साईं जा ॿिया भाउर बि हुआ। अली साईं जो अबो अम्मा ॿियनि भाइरनि जो अबो मां साॻियो आहे। ईअं कोन त को माउ पीउ मटियल हा, ॿिन्ही जा माउ पीउ साॻा हा, ॿिया भाउर बि हुआ, पर उन्हनि खे उहा फज़ीलत कान्हे जेका फज़ीलत शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे आहे। इन में न को तुंहिंजो कमाल आहे न को मुंहिंजो कमाल आहे। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाईंदो आहे ज़ालिक फ़ज़्लुल्लाहि युतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़्लिल अज़ीम। ही अल्लाह पाक जो फज़ल आहे जंहिंखे अल्लाह ताला फज़ीलत अता फरमाए। मुंहिंजा दोस्तों फज़ीलत ॾियण वारो अल्लाह आहे। ॾाढे जो केर आहे, खुली जो केर आहे, अञा ज़ोर सां चो केर आहे, अल्लाह पाक। तो हजरत अली मुर्तज़ा की आ फजीलत मिली आ जो नबी पाक जी ज़ात बाबरकत हुनखे पंहिंजो भाव सॼो आ। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हांखे अंदाज़ो थी वञे ऐं तव्हांजो अक़ीदो बि दुरुस्त थी वञे। मां कोशिश इहा कंदो आहियां शान त ॿुधायां, मसइला त ॿुधायां, ॻाल्हियूं त ॿुधायां, पर कोशिश इहा कंदो आहियां त तव्हांजे अक़ीदे खे बि मज़बूत कयां। छो त अव्वल आहे अक़ीदो। चो अव्वल छा आहे? लुडियल अक़ीदो कम जो न आहे। अक़ीदो अहिड़ो हुजे जो पहाड़ जी पहाड़ हूंदो आहे, वो पहाड़ पंहिंजी जाइ तां न हटंदो आहे। तूफान अचनि, हवाऊं अचनि, पानी अचे, छा बि थी पए, पर जबल पंहिंजी जाइ ते हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां सुन्नी ऐं या रसूल अल्लाह चवण वारा हैदरे करार जा गुलाम। अक़ीदो अहिड़ो धार, अहिड़ो धार, अहिड़ो धार जो तुंहिंजे अक़ीदे खे लोॾो न को अचे। कुझु माण्हू अहिड़ा अथव जेके अली साईं जे अक़ीदे जे आड़ में शीयनि जी हिमायत कंदा। कंहिंजी हिमायत कंदा न? ॾाढे जो कंहिंजी। सिंधी में असां चवंदा आहियूं, तव्हां चवंदा आहियो अलाए कोन, असां त चवंदा आहियूं त मेहू मखण जो झोरी झण जी। मेहू छाजो हूंदो आहे? मखण जो। झोरी वरी छाजी हूंदी आहे? झण हासिल करण, झण मिले। मुंहिंजा दोस्त हिते बि इहा ॻाल्हि न हुजणु खपे। तव्हां कम से कम सुन्नी आहियो, ईअं न हुजे जो अलीअ जे शान जे आड़ में तव्हांखे को सुभाणे शीयो बणाए वञे। इंशा अल्लाह ताला असां अली खे बि मञींदासीं, अलीअ जो शान बि बयानु कंदासीं, पर उहो शान बयानु कंदासीं जेको आमना जे लाल बयानु कयो आहे। पर शीयनि खे बि पादर हणंदासीं। चओ चओ, शीयनि खे बि पादर हणंदासीं, उन्हनि जे वेझो कोन वेंदासीं। ईअं असां कोन चवंदा आहियूं यार शिया को बि चङा आहिनि जो अलीअ जी तारीफ़ था कनि, चङा धूड़ आहिनि। अलीअ खे फज़ीलत काहे ॾिनी आहे? अल्लाह काहे ॾिनी आहे?
कंहिंजो प्यारो आहे तो रसूलुल्लाह जो इहो कहिड़ी मोहब्बत आहे जो अली के शान अल्लाह हुजे, अली जो फज़ीलत शान नबी वधाए ऐं असां उन अली जे शान जे करे अबू बकर उमर उस्मान के घट वध ॻाल्हायूं। खुदा जो कसम जे अबू बकर जो शान आहे तब खुदा वधायो आहे, जे उमर जो शान आहे तब खुदा वधायो आहे, जे मौजादा उस्मान गनी जो शान आहे तब खुदा वधायो आहे। असां उन्हनि जे शान में वार जेतिरी भी गुस्ताखी बर्दाश्त कोन कंदासीं। हो था चल त अहल बैत सां मोहब्बत आहे शियन खे कॾहिं भला हन, मां तो चवां हाओ अहल बैत सां मोहब्बत हुजे पर उन सां गॾु सहाबा सां भी मोहब्बत हुजे। पखीअ खे ॿ पर थींदा आहिनि, भेणा ॿई हूंदा त उॾामंदो, हिकिड़ो वॾे छॾिजेसि ॿिए ते टिपकियूं ॾींदो, ईंदो गिदड़ खणी वेंदुसि, खाई कुतो खाई वेंदुसि, छो त उॾरी न सघंदो, उनखे कुते जे हथ ईंदो वर में चढ़ी, छो त हिकिड़ो पर अथसि। ख़ुदा जो कसम मुस्लमाननि अहले सुन्नत वल जमात खे ॿ पर रहनि, हिकिड़ो पर मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबा जे मोहब्बत जो आहे, ॿियो पर अहल बैत जे मोहब्बत जो आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा दोस्तों अजीजों मानवरी में चारना चौदह हर बाबा हिजरत वारी रात नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वडे खां वडी कुर्बानी हजरत अली ॾिनी आहे। सुभान अल्लाह। किए बाबा जी महबूब के माज़ अल्लाह काफर मारण आया, हुजूर उन्हीं मरण वारी जाइ ते अली के संभारियो। अली अर्ज को या रसूल अल्लाह तवा के खुदा सलामत रखे, भली मुखे मारे वञन मां मरण ला तैयार हां, पर तो मुस्तफा जे वार खे भी लोड़ो न अचे। तो वडे खां वडी कुर्बानी ॾिनी जो जाते सरकार के नऊज़ बिल्ला मारण आया, उनी मारण वारी जाइ ते अली सुतो। इहा अली जी वडी कुर्बानी आहे ऐं अली वडी कुर्बानी ॾेई तो सुम्ही पियो। हाओ चओ हाओ, ॾाढो चओ, इन्हीं जे करे हाओ तो कराया त सुभाणे को वञे वकड़ वाई के न ॾे। अदा मुफ्ती इहा ॻाल्हि मञे न पियो, मञा थो। अली कुर्बानी ॾिनी, चओ अली सिर सटें, चओ सुभान अल्लाह। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ छो न अली सिर सटे, छो न अली कुर्बानी ॾे? अली साईं खे सिर जो भउ हुयो ई हाणे तव्हां सोच में पइजी वियो त कीअं सिर जो भउ कोन्हसि, भई तलवारूं दुश्मन खणी बीठा, भउ कोन्हे। हा हीअ ॻाल्हि तव्हांखे ज़हन में वेहंदी, पोइ तव्हां मुंहिंजी ॻाल्हि क़बूल कंदा। रसूलुल्लाह जी ज़ात फरमाइन था, ओ प्यारा अली लब्बैक या रसूल अल्लाह, मुझे बिस्तरे ते सुम्हो, हाज़िर क़िबला मुझी चादर मथा विझो, हाज़िर क़िबला सुबह जो उठ जा, हाज़िर क़िबला हे अमानतूं वठी काफ़रन जो, ये काफ़रन खे पुॼाए जा, हाज़िर क़िबला। बचार ॾहाड़ा रही मदीने अची मां मोहम्मद सां मिल जा। खुदा जो कसम आ जमल नबी चयो तो सुम्हो, असांजी अमानत मेरी न थींदी। महबूब करीम एडो अमीन मुस्तफा है जो हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरका जे पाक ज़ुबान खां कॾहिं भी असां अहिड़ी न ॻाल्हि ॿुधी आहे। दुश्मनी भी कंदा हा, पर कीमती अमानतूं, कीमती सोन जहिड़ी शइ, चांदी जहिड़ी शइ, पैसा बैंकू कोन हूं, हुजूर वटि पैसा छॾे वेंदा, भरी ॿधी वेंदा हा। महबूब कॾहिं गंढ खोले ॾिठो बि कोन। जागो था न त दाहे गंढ थी पैसनि जी दाहे, दादा गण त सही, अॻियो चवंदोसीं गणे वठ, वठण वारो चए बाबा गणे ॾे, सुभाणे मथां फॾो करी। पर काफ़रन खे बि पका त मुस्तफ़ा कॾहिं फॾो न कंदा, कॾहिं असांजी अमानत बेरी न थींदी।
महबूब वटि अमानतूं पियूं हूं अल्लाह जो हुक्म थियो इज़ अख़रजहुल लज़ीन कफ़रू सानियस्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। मुझे महबूब करीम के अल्लाह ताला पंहिंजे सफ़र जे लाइ हुक्म फरमायो आहे। ख़ुदा जो हबीब रवानो थो थिए पियो, हज़रत अली खे चवे थो त ही 2 ॾहाड़ा 3 ॾहाड़ा 4 ॾहाड़ा रही अमानतूं काफ़रन खे ॾिजां मता सुभाणे मयार जन त मोहम्मद पाण त हलियो वियो पर असांजो सामान बि खणी वियो। नबी साईं चए थो त नबूवत जे मथा हरफ न अचे, नबूवत पाक सुभाणे आंगुर भी कोन खणे त मुझा हेतरा पैसा खाइयो, मुझो ही हक खाइयो, नबूवत जे मथा आंगुर न खजे। अली मां त हाणे वञा थो पर अमानतूं पुॼाए जाए, अमानतूं अथी काफ़रन जूं। चओ सब चओ त पोइ हला अली तूं पुॼाए जा। पुॼाइण वारो केरा? चो अली। अमानतूं गजूं कंहिं वटि रखलियूं हूं पर मुझा दोस्तो अदीदोनी हिजरत वारे सफ़र में मुस्तफ़ा चवे थो अली काफ़रन जूं अमानतूं काफ़रन खे ॾेई पुॼाए पो अचजा। पर हेॾो वरी अबू बकर सिद्दीक़ के अल्लाह चवे थो ऐ मुंहिंजा सिद्दीक़ मुहम्मद करीम मुंहिंजी अमानत थी, इन्ही खे मदीने पुॼाइजा। इन्ही मुझी अमानत के पान सा वठी अचजा। इन अमानत के मां मोहम्मद करीम तुझे हवाले तो कया। अल्लाह तो फरमा मां हवाले तो कया मुझो हबीब मुझी अमानत अली जे हवाले होडे अमानतूं हम हेडे वरी सिद्दीक जे हवाले अमानतूं आहिन। मुझे महबूब पाक अलैहि सलाम जे प्यारे अली भी कमाल करे छजो तो सोहणे सिद्दीक भी कमाल करे छजो। हिकड़े पासे जो रिकॉर्ड न वजाइबो आहे, बई पासा बुधजन पोतो जो अकीदो बचंदो। बाकी सही 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 शिया बेचारा चंगा बेचारा छामे चंगा हम बेचारा चंगा हम जो अहल बैत सा प्यार था कन। हाने मैं हिकड़ो तवा के अकीदो बुधाया छो त ही महफिल एड़ी नाहे जो हिन महफिल के बदबूदार बनाए जे, हिन महफिल के खुशबूदार बनाए जे। छा कजे आड़े जो छा कजे खुशबूदार बदबूदार न बनाए। पर एक मजबूरी आ त हिकड़ो अकीदो तवा के शियन जो बुधाया तो तवा का पुछा थो तो तवा चओ त शिया भला ऐ तवा का पुछंदुस त इन जी अहल बैत सां मोहब्बत आहे।